नारिन ते ख़बर ॾींदा हलूं अव्हांखे कंडियारो मां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कंडियारो वेझो मोहब्बतदेरो जतोई थाणे जे हद मां भाउ हथां भेण क़त्ल थी वई आहे। ॻोठ निहालशाह में जवाबदार मुख़्तियार अहमद शाह इरफाना खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे कंडियारो में। कंडियारो वेझो मोहब्बतदेरो थाणे जे हद में भाउ हथां भेण क़त्ल थी वई आहे। ॻोठ निहालशाह में जवाबदार मुख़्तियार अहमद शाह इरफाना खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे कंडियारो में। कंडियारो वेझो मोहब्बतदेरो थाणे जे हद में भाउ हथां भेण क़त्ल थी वई आहे। ॻोठ निहालशाह में जवाबदार मुख़्तियार अहमद शाह इरफाना खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं कंडियारो मां। कंडियारो वेझो मोहब्बतदेरो थाणे जे हद में भाउ हथां भेण क़त्ल थी वई आहे। ॻोठ निहालशाह में जवाबदार मुख़्तियार अहमद शाह इरफाना खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे कंडियारो में। कंडियारो वेझो